ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, इस्लामाबाद क़ौमी असम्बली जे पार्लिमानी मामलन बाबत क़ाइमा कमेटी जो इजलास क़ाइमा कमेटी इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम जी मंजूरी ॾेई छॾी। इलेक्शन एक्ट 2017 तरमीमी बिल 6/4 जी हिमायत सां मंजूर कयो वियो। PTI कारकुननि बिलनि जी मुखालिफ़त कई, JUI राय ॾियण में हिसो न वरितो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, इस्लामाबाद क़ौमी असम्बली जे पार्लिमानी मामलन बाबत क़ाइमा कमेटी जो इजलास क़ाइमा कमेटी इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम जी मंजूरी ॾेई छॾी। इलेक्शन एक्ट 2017 तरमीमी बिल 6/4 जी हिमायत सां मंजूर कयो वियो। PTI कारकुननि बिल जी मुखालिफ़त कई, JUI राय ॾियण में हिसो न वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।